जिथे दो खाए दोला तूं छा त सम्झी हिन क़ौम खे बेदार थियण में अञा घणो वक़्तु लॻंदो? अस्सलाम वालेकुम। मां आहियां मुंहिंजो पंहिंजो काज़ी अब्दुल सत्तार। जी हाँ दोस्तो, अवां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल सत्तार काज़ी व्लॉग्स। जी हाँ दोस्तो, जे अगरि अवां आहियो मुंहिंजे चैनल ते न्यू त सभ खां पहिरियां मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो। सब्सक्राइब करण खां पोइ मां अवां दोस्तनि खे ॿी नंढी गुज़ारिश कंदो हलंदुसि त मुंहिंजे हिन वीडियो खे लाइक बि कयो। त दोस्तो, अॼु जेको हीउ मुंहिंजो नंढड़ो जेको वीडियो आहे अवां दोस्तनि जे लाइ, अवां पहिरीं प्यारनि जे लाइ, हीउ वीडियो आहे दुलाब ड्रामे जो। जी हाँ, दुलाब ड्रामे जे बारे में जेका अपडेट मां अवां दोस्तनि ताईं पहुचाइण वारो आहियां। जेका किस्त नंबर 10 अवां ॾिसी चुका आहियो। जन दोस्तनि किस्त नंबर 10 न ॾिठी आहे, उन्हनि दोस्तनि जे लाइ मां हीअ अपडेट अवां दोस्तनि ताईं पहुचाइणु चाहियां थो। त मां उमेद कयां थो त तव्हां दोस्तनि मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब कयो हूंदो ऐं हुन खां पोइ मां अवां दोस्तनि खे ॿुधाईंदो हलां त अवां दोस्तनि जे लाइ जेको हीउ वीडियो आहे तमामु ख़ासि वीडियो आहे। त दोस्तो, मां अवां खे ॿुधायां पियो त किस्त नंबर 10 में जेको पहिरियों सीन ॾेखारियो वञे थो, उन पहिरें सीन में मां अवां दोस्तनि खे ॿुधाईंदो हलां त ठारो ऐं उनजो जेको सौट आहे इहे ॿई बीहनि था। ठारो ॾाढो परेशान आहे ऐं पुछा करे थो त अधो रहज़न किथे आहे, जंहिं ते हू हुनजो सौट हुनखे ॿुधाए थो त अधो ठारो ॿाहिरि ज़मीननि ते वियल आहे। त उन ते अधो ठारो जेको आहे उहो ॾाढो परेशान थिए थो ऐं हुनखां पुछा कहे थो त अधो ईअं अकेलो ज़मीननि ते कीअं वियो ऐं छो वियो, कंहिंखे या असांखे गॾु पाण सां वठी हले हा। त दोस्तो, जंहिं ते उनजो सौट कावड़ जो इज़हार कंदे उहो उनखे पंहिंजे ठारे खे चवणु लॻे थो त अधो रहज़न उन सां गॾु ककर बि गॾु आहे। अधो ककर ऐं रहज़न पंहिंजो पाण ख़्यालु रखी सघनि था। त दोस्तो, जेको पहिरियों सीन ॾेखारियो वियो त उन ते ठारो हिननि खे चवंदो आहे त रुॻो सिर्फ़ु दुश्मन मूंखे कोन दौड़ाईंदा, कॾहिं तव्हांजी बि वारी ज़रूरु ईंदी। जंहिं ते उनजो सौट कावड़ जो इज़हार कंदे उन ठारे खे जवाबु ॾिए थो त जॾहिं उहो वक़्तु आयो त उनखे बि मुंहुं ॾिनो वेंदो। ऐं दोस्तो, मां अवां दोस्तनि खे ॿुधाईंदो हलां त किस्त नंबर 10 में जेको ॿियो सीन लॻो, उन ॿिए सीन में मां अवां खे ॿुधाईंदो हलां त सोढल मुराद उनजो पीउ ऐं उनजो जेको चाचो, उनजी अमड़, उनजो जेके सौट उन वेठल हूंदा आहिनि घर में, जंहिं ते जेके सभु सोढल ऐं पीरल खे सम्झाइणु चाहिनि था त पुलिस जो कहिड़ी बि ॻाल्हि में हमिलो थी सघे थो। त मां अवां दोस्तनि खे ॿुधाईंदो हलां त सोढल हिननि खे चए थो त अगरि पुलिस जो हमिलो थियो या पुलिस अची बि वई त सोढल जो चवणु त गिरफ़्तारी मां पाण ॾींदुसि। जंहिं ते मुराद ख़ान सोढल खे सम्झाईंदे चवंदो आहे त जेकॾहिं तव्हां ओॾा वेंदो त पोइ बि पुलिस जो ज़ोर कोन टुटंदो। तंहिंखां बहितर आहे त पुलिस खे मां पाण हथु ॾियां थो, पीरल ऐं सोढल तव्हां कंहिं ॿिए हंधि हलिया वञो। त दोस्तो, मां अवां दोस्तनि खे ॿुधाईंदो हलां त पीरल ऐं सोढल खे छॾण जे लाइ सोढल हुन खां पुछा करे थो मुराद खां त छा तूं असांखे कंहिं वटि ऐं कहिड़े हंधि छॾे ईंदे। जंहिं ते मुराद ख़ान हुनखे चए थो त इहो अव्हां खे बाद में ॿुधाईंदुसि। तूं ॾींहं जे पार में पाण न हलंदासीं, छो त ॾींहं जे पार में सभु माण्हू पाण खे ॾिसंदा, सभिनी जे नज़र में अची वेंदासूं। राति जो संझे सां मानी खाई ऐं राति जो जेका मां अव्हां खे उते हंधि छॾे ईंदुसि। त जंहिं ते हू चवणु लॻंदो आहे त छा तूं मूंखे किथे छॾणु वेंदे, सोढल पुछा करे थो। जंहिं ते मुराद ख़ान चए थो त इन जी फ़िक्र तूं छॾे ॾे, उते पहुचण खां पोइ पंहिंजो पाण तोखे ख़बर लॻी वेंदी।
जी हाँ दोस्तो, किस्त नंबर 10 में जेको 3 नंबर सीन ॾेखारियो वियो, उन सीन में ककर ऐं रज़न ॿनीअ ते बीठल हूंदा आहिनि, जिते ककर सवाल करे थो रज़न खां त मीर शाहनवाज़ ख़ान मंसूर ख़ान जो खे मराइण छो थो चाहे। उन ते रज़न ककर खे जवाबु ॾिए थो त इहो उनजो पंहिंजो हिकिड़ो मसइलो आहे ऐं उहो मंसूर ख़ान जेको उनखे अखि में मीर शाहनवाज़ ख़ान जी अखि में चुभे थो पियो, उनखे मराइणु चाहे थो। ऐं मां नथो चाहियां त ईअं जो न थिए त असां ॿिन्हिनि पासनि खां दुश्मनी विहारियूं। ककर खे सम्झाईंदे ककर चए थो त पर आख़िर मीर शाहनवाज़ उनखे मराइणु छो थो चाहे ऐं उनजी वजह कहिड़ी आहे, जंहिं ते ककर उनखे दिलिजाए ॾिए थो पियो त इन में असांजो कुझु बि वास्तो न आहे, हीउ उनजो पंहिंजो मसइलो आहे मीर शाहनवाज़ ख़ान जो। मीर शाहनवाज़ ॼाणे ऐं मंसूर ख़ान ॼाणे, असां पंहिंजो मुराद ख़ान खे मराइण या उनखे ॿधाइणु चाहियूं था। जीअं मुराद जो हिकु पासे बिलो थी वञे त असांखे बि ख़ुशी न आहे जो असां मीर मंसूर ख़ान खे मारूं। ऐं किस्त नंबर 10 में जेको चोथों सीन ॾेखारियो वियो, उहो हुयो मीर शाहनवाज़ ख़ान जो। मीर शाहनवाज़ ख़ान वटि उहे माण्हू बीठल हूंदा आहिनि जेके शुराती किस्तुनि में मीर मंसूर ख़ान ते हमिलो कंदड़ हूंदा आहिनि, ऐं उहे ई माण्हू मीर शाहनवाज़ ख़ान वटि बीठल हूंदा आहिनि ऐं उनखे चवणु लॻंदा आहिनि असांजे लाइ कहिड़ो हुकुम आहे, त जंहिं ते मीर शाहनवाज़ ख़ान उन्हनि खे हुकुम जारी कंदो आहे त तव्हां फ़िलहालु हितां निकिरी वञो ऐं इहो राज़ तव्हां ताईं हुजे ऐं बहितर आहे त इन राज़ खे पंहिंजे दिलि में दफ़न करे छॾो। जेकॾहिं अगरि इहो राज़ तव्हां कंहिं ॿिए हंधि ॿुधायो त ईअं सम्झो त इहो राज़ तव्हांजी ज़िंदगीअ जो दुश्मन थी सघे थो। त दोस्तो, मां दोस्तनि ते जेका ही अपडेट पहुचाए रहियो आहियां, मां उमेद कयां थो त मुंहिंजी हिन वीडियो में जेका अपडेट आहे दुलाब ड्रामे किस्त नंबर 10 जी, अवां दोस्तनि खे तमामु ॾाढी पसंदि आई हूंदी ऐं मां उमेद कयां थो अञा मां दोस्तनि खे ॿुधाइणु चाहियां थो। त दोस्तो, मां दोस्तनि ते जेका अपडेट पहुचाए रहियो आहियां ऐं किस्त नंबर 10 दुलाब जी, ऐं जेको हिन में सीन 5 जेको सीन लॻो, मां दोस्तनि खे ॿुधाईंदो हलां त 5 जेको सीन लॻो उहो मीर मंसूर ख़ान ऐं अम्मा साइण जो सीन लॻो। अम्मा साइण उनखां पुछणु लॻी त आख़िर हिन क़ौम खे बेदार थियण में केतिरो टाइम लॻंदो, जंहिं ते मीर मंसूर ख़ान उनखे दिलिजाए ॾींदे ॿुधाइणु लॻे थो त उहो वक़्तु परे नाहे त जॾहिं इहा क़ौम सुजाॻ थींदी ऐं इनशा अल्लाहुल अज़ीम इहे जेके कारी रिढूं आहिनि याने पुलिस जे बारे में या जेके करप्ट वॾेरा आहिनि उन्हनि जे बारे में हू इशारो करे उनखे ॿुधाए थो त हिकिड़ो ॾींहुं अहिड़ो बि ईंदो जो इन कारो रिढुनि खे भॼण जी जॻहि न मिलंदी। ऐं किस्त नंबर 10 में जेको 5 सीन लॻो हुन में मीर मंसूर ख़ान ऐं अम्मा साइण जो लॻो, ऐं हुन खां पोइ जेको किस्त नंबर 10 ऐं सीन नंबर जेको 6 लॻो उहो लॻो मीर मंसूर ख़ान जा जेके शिदाई जेके इनकलाबी ॻोठाणा हुआ, जेके पाण में दोस्त हुआ, दोदो अहमद ऐं कुझु ॿिया दोस्त जेके पाण में ॻाल्हाईंदा आहिनि त उन्हनि मंझां के अहिड़ा दोस्त बि बाग़ी थियनि था जेके मीर मंसूर ख़ान खां बाग़ी थियनि था, ऐं दोदो अहमद जेको आहे उहे मीर मंसूर ख़ान जो साथ निभाइण जो वचन कनि था। त दोस्तो, मां उमेद कयां थो त अव्हांखे मुंहिंजी ही अपडेट अव्हां ताईं बआसानी पहुची रही हूंदी। दोस्तो, जेको सीन लॻे थो सीन नंबर 7 DSP ऐं इंस्पेक्टर जो। DSP इंस्पेक्टर खे हुकुम जारी करे थो त कीअं बि करे सोढल, मुराद, पीरल इन्हनि मां जेको बि जन जा FIR में नाला दर्ज थियल आहिनि सभिनी खे गिरफ़्तार करे लाकअप करिणो आहे, कंहिंसां का बि रिआयत न करणी। जंहिं ते इंस्पेक्टर यस जो जवाबु ॾींदे पुछा करे थो त सर, इन खां अलावा अगरि जेकॾहिं उन्हनि मंझां मुराद भॼी वञे या सोढल भॼी वञे त उनखां पोइ छा कजे।
त उनजे चवण में DSP कावड़ जो इज़हार कंदे उनखे ॿुधाए थो त अगरि जेकॾहिं सोढल पीरियल भॼी वञनि त मुराद खे या उनजे चाचे खे गिरफ़्तार करे कंहिंखे कंहिंसां रिआयत न करणी, उन्हनि खे गिरफ़्तार करे लाकअप करिणो आहे। ऐं ॿिए पासे खां वरी इंस्पेक्टर DSP खां इहो सुवाल करे थो त रहज़न वारनि जो छा करिणो आहे, त जंहिं ते DSP कावड़ जो इज़हार कंदे इंस्पेक्टर खे जवाबु ॾिनो त उन्हनि खे फ़िलहालु हिकु साइड ते रख, उन्हनि जो बाद में ॾिसंदासीं। ऐं सीन नंबर जेको 8 लॻो उहो लॻो मुराद सोढल ऐं पीरल जो। ऐं मुराद ऐं सोढल पीरल हिकिड़े हंधि अची उताग जे ॿाहिरां दरवाज़ो खड़काइनि था। हीअ दरवाज़े ते जीअं ई पहुचनि था त सोढल मुराद खे चए थो त हीअ त मंसूर ख़ान जी उताक आहे ऐं तव्हां हिते छा असांखे पनाह वठण जे लाइ मंसूर ख़ान वटि छॾणु आया आहियो? त जिते मुराद चयो त इन खां बहितर ॿियो को दग न आहे, ॿियो को रस्तो न आहे। जंहिं ते सोढल मुराद ख़ान खे चयो त मुंहिंजी मंसूर ख़ान सां अॻु में ई मुंहुं वारी थियल आहे, त हाणे मां अहिड़ो क़दम कीअं खणंदुसि। जंहिं ते मुराद ख़ान चए थो त तूं राति हिन सां गुज़ारींदे त तोखे हिन जी पूरी आदतनि जी ख़बर पइजी वेंदी। त दरवाज़े खड़काइण खां पोइ उनजो बाडीगार्ड निकिरी अचे थो जेको मुराद ऐं सोढल पीरल खे वठी वञे थो ऐं वञी अंदरि हैदर सां मिलाए थो ऐं हैदर खे चए थो त हीअ अव्हां सां मिलणु आया आहिनि ऐं बाबल खे उथायो त हीअ बाबल सां मिलंदा। त जंहिं ते सोढल कुझु चपनि में बुड़बुड़ाईंदे चवे थो त भोतार बाबा माए फुट। अहिड़ीअ तरह सीन नंबर जेको 8 में इहो ॾेखारियो वियो। सोढल पीरल मुराद इन्हनि खे हिते छॾे पाण हलियो वञे थो। सीन नंबर जेको 9 लॻे थो त मां दोस्तनि खे अव्हांखे ॿुधाईंदो हलां त उहो हुयो मिठल जो पीउ। मिठल वारनि खां पुछा करे थो त छा तव्हांखे मीर मंसूर ख़ान तव्हां सां मिलियो या ईअं ई दर तव्हांखे ठुकराए छॾियो? जंहिं ते मिठल पंहिंजे पीउ खे जवाबु ॾींदे चए थो त बाबा जहिड़ी तव्हां सोच रखो था मीर मंसूर ख़ान अहिड़ो न आहे। मां त मीर मंसूर ख़ान जे पको शिदई थी वियो आहियां। जंहिं ते हुनजो पीउ हुनखे चवणु लॻे थो त इहे वक़्ती तौर ते इहे जेके आहिनि ठका हूंदा आहिनि, जेॾी महिल अहिड़ी का चुरपर थींदी आहे त अहिड़ा माण्हू ॿिरनि में लिकी वेंदा आहिनि। जंहिं ते मिठल ऐं उनजो भाउ हुनखे तसली ॾींदे चवंदा आहिनि त बाबा इहा अव्हां जी ग़लति सोच आहे। मीर मंसूर ख़ान उन्हनि मां न आहे। हिकिड़ो ॾींहुं अहिड़ो ईंदो त इहा जेका क़ौम आहे सुजाग थींदी ऐं क़ौम जो सुजाग थी वई त सभु जा सभु मीर मंसूर ख़ान जे हक़ में फ़ैसिलो ॾींदा ऐं हिकु ॾींहुं मीर मंसूर ख़ान जो नालो बाला थींदो। अहिड़ीअ तरह जेको सीन नंबर 9 में ॾेखारियो वियो मिठल ऐं मिठल जी पूरी फैमिली ॾेखारी वई। हुन खां पोइ वरी साॻियो ई मुराद ख़ान सोढल ऐं उते उनजी मीर मंसूर ख़ान जी उताक ॾेखारी वञे थी। उन उताक ते मीर मंसूर ख़ान अचे थो। जीअं अचण सां मुराद झुकी उनखे मिले थो। जंहिं ते मीर मंसूर ख़ान उनखे चवे थो त तूं मूंखां उमिरि में वॾो आहीं, तूं मूंखे ईअं न मिलंदो कर, बाबा साईं न चवंदो कर। ऐं जंहिं ते मुराद ख़ान उनखे जवाबु ॾिए थो त माण्हू जेको आहे उमिरि सां वॾो न थींदो, पंहिंजे किरदार सां वॾो थींदो आहे। रब साईं तव्हांखे एॾी इज़त ॾिनी आहे ऐं माशाअल्लाह तव्हांजी अलाह साईं इज़त रखी बि आहे। जंहिं ते उनजी नज़र सोढल ते पवंदी आहे त चवणु लॻंदो आहे त हिन कावड़ील नौजवान खे बि पाण सां गॾु वठी आयो आहियां। जंहिं ते सोढल त उनखे चवंदो आहे त बाबा उन टाइम कुझु हालात बि अहिड़ा हुया जंहिंजे करे मां थोरो जज़्बाती थी वियो। त जंहिं ते मीर मंसूर ख़ान उनखे चवे थो त इहो जज़्बात अचणु खपे, छो त इहो जज़्बात मां अव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त इहो जज़्बात पंहिंजी क़ौम ते जेको आहे न इस्तेमालु कयो त तमामु बहितर रहंदो। त मां दोस्तनि खे ॿुधाईंदो हलां त जेको मुराद ख़ान जो जेको इहो सीन लॻो तमामु बहितरीनु सीन लॻो। दोस्तो हुनखां पोइ मुराद ख़ान मीर मंसूर ख़ान खे चए थो त मां ही हमरा ॿई तव्हां वटि छॾणु आयो आहियां, तव्हांजे पनाह में छॾणु आयो आहियां ऐं तव्हां
उमेद कयां थो त तव्हां मुंहिंजे हिन हमराहनि जी हिफ़ाज़त कंदो। जंहिं ते मीर मंसूर ख़ान मुराद ख़ान खे चवणु लॻे थो त ही मुंहिंजा हमराह आहिनि, तव्हां बेफ़िक्र थी वञो, पर मां सभ खां पहिरियां तव्हांखे इहो चवंदुसि त तव्हां ठाह कयो उन्हनि सां, रेज़न ख़ान वारनि सां। तंहिं ते मुराद ख़ान चए थो त इन सां ठाह बि कबो, ज़रूरु कबो, पर जॾहिं वक़्तु आयो त उन सां ठाह ज़रूरु कबो। तेसीं ताईं ही हमराह मुंहिंजा तव्हां वटि हुजनि। तंहिं ते मीर मंसूर ख़ान चयो त छा रेज़न वारा मीर शहनवाज़ ख़ान खां वधीक ताक़तवर आहिनि छा? त जंहिं ते मुराद ख़ान चए थो त असांखे पहिरियां ई शक आहे त मीर शहनवाज़ ख़ान कॾहिं बि केॾी महिल बि असांखे धोखो ॾेई सघे थो। जंहिं ते मीर मंसूर ख़ान खे तसली ॾिए थो त जेसीं ताईं तव्हां इहो जहिड़ो जंग पंहिंजी क़ौम जे लाइ न कंदव तेसीं ताईं मां तव्हांजो साथ न ॾींदुसि। जे ईअं हरूभरू पंहिंजा रत, पंहिंजा खून ईअं वहाईंदा रहंदव त मुंहिंजो साथ तव्हां सां न आहे। ऐं सुठो हिन में आहे त तव्हां जेको आहे फ़ैसिलो कयो। ऐं होॾां पंहिंजो ककर पंहिंजे सौट मिठण जे लाइ पंहिंजी भेण ते ज़ोर भरे थो त उहो तुंहिंजो मङेदो आहे, मिठण सां तुंहिंजो जल्द अज़ जल्द निकाह कयो वञे। जंहिं ते मिठण जी माउ मछिड़जी पए थी ऐं पंहिंजो ककर खे कुझु लफ़्ज़ ॻाल्हाए थी ऐं चए थी त अञा मुंहिंजी न्याणी वे त तोखे छाजी जल्दी आहे। जंहिं ते ककर ऐं उनजो पीउ हिन खे सम्झाइण में लॻनि था त मिठण जेको आहे उहो असांजो सौटु आहे, अबे ॼायो आहे ऐं बहितर आहे त जेका उन सां तुंहिंजो निकाह कयो वञे। त दोस्तो ही आहे तुलाब ड्रामे जो जेको पूरी अपडेट जेका मां अवां दोस्तनि ताईं पहुचायां पियो। मां उमेद कयां थो त मुंहिंजी ही जेका अपडेट अवां दोस्तनि खे तमामु घणी पसंदि आई हूंदी। दोस्तो सीन नंबर जेको 11 लॻे थो उहो लॻे थो रहज़न ऐं ठारियो ककर वारनि जो ऐं मिठण वारनि जो सीन लॻे थो। त दोस्तो ही वठल हूंदा आहिनि रहज़न वारा ऐं इहो चवणु लॻंदा आहिनि त कमदार हिन भाॻो इहो छा लाइ पियो अचे, इन जो कहिड़ो असां में कमु पातो। त जंहिं ते कमदार पहुची हिननि खे चए थो त तव्हां मुंहिंजे पीठ पोयां मूंखे गारियूं ॾियो था। जंहिं ते ठारो हिननि खे चए थो त अहिड़ी का ॻाल्हि न आहे, अधो मिड़े वात जी कसण लाहे पियो। त जंहिं ते रहज़न हुन खे चयो थो ठहियो ठहियो हाणे ॿुधा त तूं आयो कीअं आहे, कहिड़ो कमु आहे मीर शाहनवाज़ ख़ान जो असां में। जंहिं ते कमदारनि खे चए थो त मीर शाहनवाज़ ख़ान अव्हांखे ख़बरदार करणु चाहियो आहे, अव्हां ते ही पैगाम पहुचायो आहे त सुभाणे पहर में सवेर सवेरे जेको आहे राति जे पहर में पुलिस मुराद ख़ान वारनि खे गिरफ़्तार कंदी। त जंहिं ते राज़न ऐं उनजो सौट ककर चवणु लॻनि था त पोइ इन में असां छा कयूं। त उहो कमदार चवणु लॻंदो तव्हां मुंहिंजो मोकारो कयो। मां इहो तव्हांखे चवणु चाहियां थो त जेॾी महिल पुलिस उन्हनि खे गिरफ़्तार कंदी, उन्हनि मां जेके माण्हू तव्हां भॼंदा त तव्हां ॻोठ जे ॿाहिरां बि उन्हनि ते हमिलो करे सघो था या उहे पकड़वाए सघो था। जीअं सीन नंबर 11 ख़तमु थिए थो फ़ौरन ई सीन नंबर 12 शुरू थी थो वञे। त दोस्तो 12 नंबर सीन में इंस्पेक्टर मुराद ख़ान वारनि ते हमिलो करे थो। जीअं ई उते पहुचे थो, जंहिं ते मुराद ख़ान जज़्बाती थी करे इंस्पेक्टर खे चए थो त इन लाइ त असांजी जेका क़ौम आहे, असांजा माण्हू अव्हां ते भरोसो रखणु छॾे विया आहिनि। तव्हांजा जेके इहे कारनामा आहिनि, जेके करतूत आहिनि, इहे जेके ख़राबु आहिनि। जंहिं ते इंस्पेक्टर जज़्बाती थी करे उन्हनि खे जज़्बाती जुमिला ॻाल्हाए थो, जंहिं ते हिननि जी ख़ूब जेको आहे जज़्बाती जुमिलनि जी ॾे वठि थिए थी। हुन खां पोइ मां दोस्तनि खे ॿुधाईंदो हलां त जेको उनजो सौटु आहे अली, उन अलीअ खे इंस्पेक्टर छिके चमाट हणे थो, जंहिंजे करे हू वधीक अञा जज़्बाती थी वञे थो ऐं इंस्पेक्टर मथां हथु खणे थो। हथु खणण खां पोइ ख़ामोश थी वञे थो ऐं रत जो ढुक भरे ख़ामोश थी करे उनखे चवणु लॻंदो आहे इंस्पेक्टर इहो तो सुठो न आहे कयो, तो मुंहिंजे सौट खे ऐं हीअं घर में घड़ी बेवाजिबी करे जेका तशदुद करे थो, इन जो अंजाम त तोखे ज़रूरु भोगणो पवंदो।
जंहिंजी चुट जे करे तूं असांखे गिरफ़्तार करे पियो हुयो ऐं असीं सभु ॼाणूं था पिया। जंहिं ते इंस्पेक्टर हिननि खे गिरफ़्तार करे मुराद ख़ान खे उतां वठी वञे थो। दोस्तो जेको सीन नंबर आख़िरी लॻे थो उहो जीअं ई हिननि मुराद ख़ान वारनि खे गिरफ़्तार करे हलिया वञनि था त ॿिए पासे पुलिस मोबाइल इंस्पेक्टर वारा मुराद ख़ान ऐं पूरी हुनजी फैमिली खे अली खे हिन खे गिरफ़्तार करे हलिया वञनि था। ऐं ॿिए पासे ॾांहुं रहज़न ककर ऐं इहे पीरल ठारे वारा बीठल हूंदा आहिनि जेके इहो नज़ारो ॾिसंदा आहिनि। जंहिं ते ककर चवणु लॻंदो आहे रहज़न खे त लॻे थो त हाणे पाण खे वापसि हलणु खपे ऐं हाणे पुलिस इन्हनि पूरनि खे जेको आहे हितां गिरफ़्तार करे खणी वई आहे। जंहिं ते रहज़न कावड़ जो इज़हार कंदे चए थो त हाणे घर कोन हलंदासीं ऐं हिकिड़ो फ्लैशबैक ॾेखारींदो आहे जिते मुराद हिन खे साम्हूं चवंदो आहे त मां तोखे ॻोठ में कॾहिं दाख़िल न थियणु ॾींदुसि। हाणे ही उहो सोचे करे हिनखे चवणु लॻंदो आहे त हाणे मां इहो उनखे ॾेखारणु चाहियां थो मुराद ख़ान खे त रहज़न जे पूरे ॻोठ ऐं गिलीअ में पाण हथियार खणी घुमंदासीं। त दोस्तो इहो हुयो आख़िरी दुलाब टाइम जो बहितरीनु अपडेट जेका मां दोस्तनि ते मूं पहुचाई। मां उमेद कयां थो त मुंहिंजी हीअ अपडेट तव्हां दोस्तनि खे ज़रूरु पसंदि आई हूंदी ऐं तव्हां दोस्तनि जो निहायत शुक्रगुज़ार आहियां जो तव्हां दोस्तनि खे मां वरी बि गुज़ारिश कंदो हलंदुसि त मुंहिंजे हिन वीडियो खे आख़िर ताईं अवां दोस्त ॾिसंदा करो। आख़िर सां ॾिसण सां तव्हां दोस्तनि जो साथ मुंहिंजे लाइ अहम आहे ऐं तव्हां अगरि मूंसां साथ निभाईंदो त मुंहिंजो वाच टाइम ठही पवंदो। ईअं ई मूं मिसकीन जो हिकु सहारो थी पवंदो। मां अवां दोस्तनि जो ऐं अव्हांजे दोस्तनि जे बचन जो दुआ घुरंदुसि ऐं मां उमेद कयां थो त मुंहिंजो वीडियो अव्हांखे पसंदि आयो हूंदो। मुंहिंजे वीडियो खे लाइक कमेंट कयो ऐं पंहिंजे दोस्तनि में शेयर कयो। जे अगरि आयो अव्हां मुंहिंजे चैनल ते न्यू त मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब कयो। मां वठंदुसि अव्हां दोस्तनि खां तेसीं ताईं इजाज़त मूं नाचीज़ खे ॾींदा इजाज़त काज़ी अब्दुल सत्तार खे। त दोस्तो वरी नेक्स्ट वीडियो जे लाइ मिलूं था नए वीडियो सां नई अपडेट सां अव्हां दोस्तनि जी हाज़ुरु कंदासीं। तेसीं तव्हां ठातो इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।